अस्सलाम वालेकुम, दिस इज़ वाजिद कोलाची ऐं अॼु जो व्लॉग आहे। अॼु असीं वञी रहिया आहियूं खैरपुर मीर स्टेट शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में। उते आहे थेस्पियन फोक फेस्टिवल ऐं हींअर जेको मूंसां गॾु आहे मज़हर मेमून आशिर रवान बाइक हलाए पियो। हिकु मिनट हिन फेस्टिवल ते हलण खां पहिरीं हिकु अनोखी स्टोरी सां बयानु था कयूं। जेको अॼु जो व्लॉग आहे हिकु स्टोरी सां स्टार्ट था कयूं। स्टोरी इहा आहे, पहिरीं ॻाल्हि त हिन फेस्टिवल खे मूंखे ॾेखारण जो को बि शौक़ु न आहे, पर हिन फेस्टिवल ते जेके सूफिज़म जा सॉन्ग्स आहिनि, जेके डांस कंसर्ट आहिनि, जेके ढोल आहिनि, उहे हिकु मुंहिंजे रूह सां तालुक़ु रखनि था। मूंखे नंढपण खां ई शौक़ु हूंदो आहे लाइव कंसर्ट ॾिसण जो, उन्हनि जा सुर ऐं गीत ॿुधण जो शौक़ु। वाहिद अलन फ़क़ीर जी परफॉर्मेंस थिए पई ऐं जेके मां ख़ासि करे ॾिसणु आयो आहियां, इलाही मूंखे पसंदि आहे फोक जेको सिंगिंग आहे सिंधी। मां व्लॉगिंग सिंधी में ई कंदो आहियां, त पोयां जेको वाहिद अलन फ़क़ीर जी परफॉर्मेंस थिए पई, I like it live. सर तव्हां ॾिठी हूंदी वहीद अलन फ़क़ीर जी परफॉर्मेंस, पर हिन मां हिकिड़ी ॻाल्हि इहा सिखी त जेके ऑडियंस आहे असांजी, उन्हनि जी अटेंशन कीअं वठिजे। हिन इवेंट में बि जेके सूफिज़म जा सॉन्ग ऐं कल्चर ऑफ सिंधी ॾेखारियो वियो, इन करे हिन इवेंट खे ॾेखारणु मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। हिते काफ़ी स्टॉल लॻल आहिनि ऐं उहे तव्हांखे विज़िट कराईंदासीं त स्टॉलनि में छा छा पियो आहे। हींअर मां मौजूदु आहियां पंहिंजे सिंधी सकाफ़त जे स्टॉल ते, जिते अजरक टोपी ऐं असांजूं सिंधी पिंडियूं जेके आहिनि मशहूरु सभई मौजूदु आहिनि। सिंधी पखा गर्मी में यूज़ कबा आहिनि ऐं असांजूं सिंधी टोपियूं। साईं वाहिद अलन फ़क़ीर खां पोइ साईं ज़हूर मौजूदु आहे स्टेज ते। हितां नज़र कोन ईंदो, होॾे हलूं था। सूफिज़म जी ॻाल्हि कंदे या हुननि जी ढोल वारी ॻाल्हि कंदे मूंखे हिकु ॻाल्हि यादि अची वई त क्लास में हिकु मां लोतो छोकिरो आहियां जेको क्लास जे पोयां वेही करे जेको डेस्क ते ढोल वॼाईंदो आहे। ढोल वॼाइण जा हिकु अजीब म्यूज़िक ठाहींदो आहे।
ॾेई रहिया आहिनि त असांजी यूनिवर्सिटी में बि अहिड़ो इवेंट थिए। घणी महिनत खां पोइ ही पाकिस्तानी बेस्ट मोटिवेशनल बेस्ट स्पीकर बेस्ट छा चवां जंहिंजो नालो जुनेद अकरम आहे, जंहिं मां पाण बि इंस्पायर थींदो रहंदो आहियां। हीअ बि हिन फेस्टिवल खे 4 चंड लॻाए छॾिया, जंहिंजो सभिनी खे इंतज़ारु हुयो। मां हिन जा शॉट घटि वरिता छो जो हिन खे रिकॉर्ड करण खां मां ॿुधण खे तरजीह ॾिनी। असांजी मर्ज़ी यार। Q&A सेशन हुआ तो एक लड़की ने सवाल किया, सर आप गुटखा खाते हैं? हिन फेस्टिवल में मां जेको बुक वरितो, मां इन करे वरितो त हिन फेस्टिवल जी सूखड़ी जेका आहे आख़िरी मतिलबु निशानी जेका आहे मूं वटि रहिजी वञे, छाकाणि माण्हू जिथे बि वञे उतां जी निशानी वठी अचे। हिन ही किताबु वरितो 80-20 प्रिंसिपल। बुक पढ़ण जो मां एतिरो शौक़ीन न आहियां, पर वठंदो इन जे करे त कॾहिं कॾहिं माण्हू जज़्बाती थी वेंदो आहे मां किताबु पढ़ां, मतिलबु कोशिशि कंदो आहियां किताबु पढ़ण जी, घणो शौक़ीन आहियां। त इन जे करे मूं हीउ किताबु वरितो 80-20 मां इन जे करे वरितो छाकाणि हिन में जेका हेडिंग लिखियल हुई, मूंखे कंहिं सजेशन न ॾिनी, मां पाण चूज़ कयो। हिन में हेडिंग जेका लिखियल आहे द सीक्रेट टू अचीविंग मोर विद लेस, मतिलबु घटि कमु कयो ऐं वधीक अचीव कयो। मां चयो सही आहे, ॾिसूं था पढ़ी ऐं सुठो लॻो। मतिलबु थोरा मां हिन जा चैप्टर मां वग़ैरह ॾिठा हुया, हिन जा जेके चैप्टर हुया उहे मूंखे सही लॻा ऐं मूं वठी छॾियो। आख़िरी में बसि इहो ई चवंदुमि त अहिड़ा जेके फेस्टिवल आहिनि असांजे सिटी स्कूल्स या कॉलेजिस में थींदा रहनि ऐं सिंध जी कल्चर खे जेके ज़ाहिर कंदा आहिनि, सिंध जे सूफ़ी सॉन्ग्स खे ज़ाहिर कंदा आहिनि, अहिड़ा फेस्टिवल थींदा रहनि जीअं ऐं पंहिंजा जेके स्टूडेंट्स आहिनि उहे टैलेंट ॾसींदा रहनि। ऐं ॿी आख़िरी में हिकिड़ी ॻाल्हि ई चवंदुमि त चैनल खे सब्सक्राइब करे।